इन्हें बकरार जूं रोज रोज नाजायज़ियूं वधंदियूं पियो वञनि। हाणे इन्हें बकरार सां हिकु हिकाणी करणी आहे। जे न कंदासीं सौट इहो बकरार मथे ते चढ़ी ईंदो। इनखे ॿुधाइणो पवंदो शहबाज़ जॾहिं परवाह कंदो आहे त झिरकियूं कबरियूं ऐं गेरा कबूतर आख़िर में छपणी वेंदा आहिनि। छोट इन बकरार खे हाणे ॾींहं जा तारा ॾेखारणा पवंदा। छोटा शहबाज़ इन बकरार खे आदम खान जी टेक आहे। वरी कहिड़ी पटी पढ़ा रही मुंहिंजे भाइरनि खे? पटी कोन थो पढ़ायां छोटा, पटी कोन थो पढ़ायां। इन्हनि खे हथियार खणी इन बकरार सां विढ़ाइण थो चाहियां। हुन बकरार तो पढ़ियल लिखियल जी बेइज़ती कई आहे। इहो सम्झी छॾ त इहा असां सभिनी जी बेइज़ती आहे, तो हिक जी न। तुंहिंजी बि त बकरार बेइज़ती कई आहे। सोट शहबाज़ हिन कलम में वॾी ताक़त आहे। ही कलम नौकरी बि ॾेई सघे थो ऐं इंसाफ़ बि करे सघे थो। ही तव्हांजा हथियार खणणु जहालत आहे, जहालत। इंसाफ़ थो थी, इंसाफ़ न आहे। इंसाफ़ हथियार न आहे, हथियार आहे इंसाफ़ आहे। तूं अञा वधी थो कलमनि जूं ॻाल्हियूं कंदो। छा कंदा तुंहिंजा इहे कलम ऐं किताब?